दफ़े सां पंहिंजी प्यारा जिद न पूरी कंदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। छो था एॾा कसम खणो पीरी पका है। छो था एॾा कसम खणो पीरी पका है। मञू त फुर्सत यार अव्हां वटि घटि आहे। शाम जे कंहिं पहर में का, शाम जे कंहिं पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। पंहिंजो सम्झी अव्हां खे ॾींदा हाल आहियूं। पंहिंजो सम्झी अव्हां खे ॾींदा हाल आहियूं। रोज़ तयार कंदा न अव्हां खे सुवाल आहियूं। पंहिंजो सम्झी अव्हां खे ॾींदा हाल आहियूं। रोज़ तयार कंदा न अव्हां खे सुवाल आहियूं। कहिड़े हाल में आहियूं दिलबर, कहिड़े हाल में आहियूं दिलबर, हाल अहवाल त वठंदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। वही त वफ़ाई पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं सभई मूंखां मञाए वेंदा आहियो। मूंखां मञाए वेंदा आहियो। मुंहिंजी बि त मञींदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। हर दफ़े सां पंहिंजी प्यारा, हर दफ़े सां पंहिंजी प्यारा जिद न पूरी कंदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो। कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो। वाह वाह, अच्छा
ॻाल्हि कजे म्यूज़िशियन जी ज़बरदस्त। अस्सलामु अलैकुम, हेलो व्यूवर्स, कीअं आहियो तव्हां? उमेद थी कयां त हमेशह वांगुरु अॼु बि तव्हां ठीकु ठाक ख़ुशबाश हूंदा हो पंहिंजे पंहिंजे घरनि में, पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे पंहिंजे दिलि वारनि सां। मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट, पंहिंजी सिंगर कोमल नाज़। अॼु बि तव्हांजो असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं, ऐं उन 2 कलाक जे दौरान तव्हां असांखे लाइव कॉल्स बि करे सघो था, ऐं पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाए सघो था, पंहिंजे दिलि जो हाल अहवाल ॾेई सघो था, ऐं फरमाइश भी करे सको था। बिल्कुल 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 नया हमेशा वांगुर छो त अकेली त हूंदी आ माधुरी, त इन करे शिराज मूंसां गॾु हमेशा हूंदा आहिनि। बिल्कुल सब का पहिरियां कोमल मुझे पाण ही इंट्रोडक्शन कराए छॾियो। सब का पहिरियां थैंक यू। सो कोमल, ऐं हक़ीक़त आहे वाकई हर सूमर ऐं अंगारे ते जीअं तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी करे असांखे ॾिसंदा आहियो, असांखे इंजॉय कंदा आहियो, ऐं असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे तव्हांखे भरपूर इंजॉय करायूं, एंटरटेन करायूं। त हिन सिंध म्यूज़िक जे प्लेटफॉर्म ते कोमल तो मुझे इंट्रोडक्शन करायो, मां वरी ॿीहर चवंदुसि मां तव्हांजो पंहिंजो प्यारो मेज़बान सिंगर भी चई था सघो, शिराज अली मीराली। त नाज़रीन, अॼु वारो शो जेको आहे न थोरो इंट्रस्टिंग थियण वारो आहे। जेको अॼु असां वटि गेस्ट आहिनि माशाल्लाह, तमामु प्यारी तबियत जा मालिक आहिनि, तमामु घणा टैलेंटेड आहिनि। मां उन्हनि जी ॻाल्हि कंदो सिर्फ़ु सिंध मौसीक़ी में न, म्यूज़िक में न, पर एक्टिंग में बि उन्हनि काफ़ी कमु कयो आहे, ऐं मल्टी टैलेंटेड आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहिनि कोमल, त अलाह साईं का हिकिड़ी शइ वठंदो आहे त उनजे बदिले 10 शयूं ॾींदो आहे। त जेके अॼु असां वटि आर्टिस्ट आहिनि माशाल्लाह, मुंहिंजी त अॼु उन्हनि सां फर्स्ट टाइम मुलाक़ात थी, ऐं जहिड़े तरीक़े सां हू मूंसां मिलिया, हुननि मूंसां ट्रीट कयो, मूंखे ॾाढो प्यार ॾिनऊं। मुंहिंजा सीनियर आहिनि माशाल्लाह, ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां इन हवाले सां त असांजे सिंध में अहिड़ो बि टैलेंट मौजूदु आहे। त नाज़रीन, घणो तव्हांखे देरि न कराईंदासीं, जेके अॼु जा असांजे स्पेशल गेस्ट आहिनि उन्हनि खे तव्हां सां ज़रूरु मिलाईंदासीं। कोमल, तव्हां कुझु चवणु चाहींदव? जी हा, ब्रेक ई वठणी आहे, ॿियो ब्रेक वठणी आहे, ब्रेक खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं। सो इंट्रोडक्शन लाज़मी कराईंदासीं, पर उन खां पहिरियां वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी जल्द हाज़िर थींदासीं ऐं पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में। हिन ख़ूबसूरत मंच जेको असांजो हीउ ख़ूबसूरत आहे, हिते तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि आर्टिस्ट ईंदा आहिनि हमेशह वांगुरु। अॼु जेके असांजा आर्टिस्ट आहिनि उहे तमामु सुठा, तमामु सुरीला ऐं तमामु सुठो इख़लाक़। छा त उन्हनि जी ॻाल्हि कजे, मतिलबु जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे, कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। पर मां चाहियां थी त उन्हनि जो इंट्रोडक्शन कराए शिराज जी। शिराज जी बिल्कुलु, मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती हूंदी, ऐं मां ईअं चवंदुसि त मां साईं जन जो हिकिड़ो वॾो मदा आहियां, छो जो स्क्रीन ते काफ़ी टाइम खां उन्हनि खे ॾिसंदो आयो आहियां। ऐं मज़े जी ॻाल्हि मूंखे हाल ई में ख़बर पई आहे त साईं मौसीक़ी में बि क़दम रखियो आहे। ऐं माशाल्लाह, मां पहिरियां बि हिकिड़ो अर्ज़ु कयो त अलाह साईं हिकिड़ी शइ वठंदो आहे त अलाह साईं उनखे उनजे बदिले 10 खां मां चवंदो आहियां 1000 नेमतूं अता कंदो आहे। त साईं जन उहा शइ पाण जे अंदरि मंडराई आहे। पाण एक्टिंग में बि काफ़ी नालो हुननि कमायो आहे। उन सां गॾु म्यूज़िक में जॾहिं मां उन्हनि जी वॉइस क्वालिटी ॿुधी, जॾहिं उन्हनि जो कमु ॿुधो, त मां वाकई मां उन्हनि जो फैन थी वियुसि। ऐं मूंखे ॾाढी दिलि सां हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे। कुझु ई आर्टिस्ट हूंदा आहिनि जॾहिं तव्हांजे प्लेटफॉर्म ते ईंदा आहिनि, जॾहिं तव्हां वटि महिमान थींदा आहिनि, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे इन सां। त असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि, सदाम राजवर साहब, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। सदाम भाई, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक ठाक। सब खां पहिरियां त मां दिलि सां तव्हांखे थैंक यू चवंदुसि, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आया आहियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिन शइ जी। महिरबानी भाउ शिराज, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं अदी। ऐं तव्हां जीअं ज़िक्र कयो त हर माण्हू में हिकिड़ियूं एबिलिटीज़ त आहिनि। जी हा। पर असल में ॻाल्हि इहा आहे त स्पेशल पर्सन सां सिर्फ़ु रुॻो थोरो इहो इशू हूंदो आहे त हुनखे माना जेके शयूं समाज जूं आहिनि उहे थोरो पुठी ते वराइणियूं पवंदियूं आहिनि। जी हा। जेकर हू पुठी ते वराए थो छॾे त पोइ हुनजे लाइ काफ़ी जेके आहिनि शयूं उहे ॼणो खुलंदियूं थियूं वञनि। जी हा। बाक़ी जेकॾहिं हू इन्हनि शयुनि ते वेही सोचींदो, ठठोलनि ते, टोकुनि ते, तंज़ुनि ते, छो त मां हिकिड़ो हमेशह हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां प्रोग्रामनि में या किथे के मोटिवेशन जा के प्रोग्राम हूंदा आहिनि त उते त हमेशह जेका डिसेबिलिटी आहे उहा फिज़िकली न थींदी आहे, डिसेबिलिटी हमेशह ज़हननि में थींदी आहे। हा, असांजे समाज जा थोरो ज़हननि खे सेहतमंद करिणो आहे, बाक़ी मामला न आहिनि, हर इंसान में क्वालिटीज़ आहिनि। साईं, मां चवां थो असां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं, तव्हां असांजी सिंध में जनम थियो आहे तव्हांजो, माशाल्लाह एतिरा टैलेंटेड आहियो, मल्टी टैलेंटेड आहियो तव्हां। ऐं मां इहो सम्झां थो त अॼु तव्हां खां खोड़ सारियूं शयूं असांखे सिखण लाइ मिलंदियूं। त सदाम भाई तव्हां सां, ऐं छो जो असांजो लाइव प्रोग्राम आहे त कॉलर्स बि अची विया तव्हांखे ॾिसण। साईं अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं कीअं आहियो, ख़ुशि आहियो? मदीने मां। साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं। ॿियो ख़ैर आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां जूं दुआऊं आहिनि। सिराज भाई असां तव्हांजे लाइ त दुआऊं सलाम पढ़ंदा आहियूं। मौला तव्हांखे बि सलामत रखे साईं, वॾी वॾी महिरबानियूं। अदा मदीने मां पिया ॻाल्हाइनि शायदि, जी। सुञाणे वरितो आहे मां। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। जी जी, आमीन तव्हांखे इलाही ॿ आमीन। टे दफ़ा मां फरमाइश कई कलाम जी, उहा तव्हां कलाम मूंखे ॿुधायो कोन। साईं कलाम अॼु तव्हांखे अहिड़ा ॿुधाईंदासीं, छो जो अॼु असां वटि जेको आहे न हिकिड़ा वॾा कीमती गेस्ट आहिनि, सदाम राजपर साहिबु, ऐं तव्हां स्क्रीन ते ॾिठो हूंदो उन्हनि खे। हा वेठो आहे हमरा, ॾिठो त मथो। जी जी, अधे सां अॼु कचेरी बि थींदी, खोड़ सारा कलाम बि ॿुधबा, ऐं उहो कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हा महिरबानी महिरबानी। ऐं चओसि को कोहारी असांखे कलाम ॿुधाए, या भेरवी या कोहारी? भैरवी कोयारी ॿई ॿुधाईंदासीं साईं इंशाल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां सदा सलामत हुजो। ऐं नंढड़ी खे चवंदी के त उहा बि कलाम ॿुधाए असांखे कोमल। नंढड़ी जी जी, एंड में तव्हांखे मां बि कलाम ॿुधाईंदमि ज़रूरु। इहा महिरबानी कजांइ, महिरबानी। जी जी, जी जी, बिल्कुलु जी, जी, बिल्कुलु साईं। अदा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन इलाही आमीन अल्लाह साईं इलाही तव्हांजी टीम सॼी खे ख़ुशि रखे, सॼी टीम आमीन, खे अल्लाह साईं इलाही ख़ुशि आमीन। रखे। आमीन इलाही इलाही आमीन। आमीन। थैंक यू सो मच। हाजी साहब, जी, जी, मदीने बिल्कुलु, पाक का कॉल बिल्कुलु, कया। मदीने मां वॾे कॉल मज़े जी ॻाल्हि इहा लॻी त कोमल खे नंढड़ी चयूं, त इहा मूंखे वॾी अच्छा, शौक़ीन असल ॻाल्हि में हो वॾा हूंदा त नंढड़ी चवंदा न, शायदि मुझे। जी जी जी, न न साईं, इहा असांजी चिटचट थींदी आहे। ऐं नाज़रीन ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधाइणु चाहींदुसि त अॼु असांजे जेके लेजेंडरी असां सां कीबोर्डिस्ट हूंदा आहिनि, अॼु कंहिं मसरूफ़ियात जी वजह सां अॼु असां सां गॾु कोन आहिनि, त उन्हनि जी जॻह ते असांजे हिकिड़ो नौजवान टैलेंट आहे, जेको मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां पंहिंजे सिंध म्यूज़िक जे मोटिव जे हवाले सां, त जेके नौजवान टैलेंट आहे मां उन्हनि खे अॻिते आणणु थो चाहियां। त अजय भाई असां सां गॾु, अजय भाई आज हमारे साथ हैं और उनके साथ हैं ढोलक पर क्या बात की जाए उनकी, जॉन भाई किसी तारुफ के मोहताज नहीं है, बहुत काम किया है सिंध टीवी में इन्होंने भी, बल्कि मुख्तलिफ प्लेटफॉर्म्स पे काम किया है। तो भाई आप दोनों को मोस्ट वेलकम हमारे शो में। उर्दू मीडिया में भी इन्होंने काम किया है और कर रहे हैं। जी हाँ, उर्दू मीडिया में ही काम करते हैं, उसके साथ साथ सिंधी मीडिया में भी। तो भाई दिल से आपको वेलकम, और आज मज़ा आने वाला है क्योंकि सदाम भाई से बहुत सारी चिट भी करेंगे, सॉन्ग भी सुनेंगे। सदाम भाई हाणे गानो कहिड़ो था ॿुधायो सभ खां पहिरियां असांखे सिंध वासियुनि खे? हाणे मौसम ॾाढी ज़बरदस्त लॻी पई आहे ॿाहिरि। जी जी ऐं पूरी सिंध में बारिश जी मौसम आहे। जी हाँ, ऐं इन दुआ सां त ख़ैर ख़ैरानी सां बारिशुनि जो आमीन, सिलसिलो आमीन, थी वञे। बिल्कुलु। ऐं छो त इलाही पोयां खां सूरत हाल एॾी बहितर जी, न जी, आहे। जी। पंजाब पर साइड में, पंहिंजी बिल्कुलु, इंटीरियर साइड में। त हींअर वरी वक़्तु शाम जो आहे, त हिकिड़ो गीत आहे ॾाढो ज़बरदस्त शाम जे लिहाज़ खां, वाह, वाह। त उहो पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदासीं। वाह, वाह, शुरूआत उन खां कंदा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओ शाम जो ही पहर ना असांजे कयो, कुझु तईंदा कयो, केत ॻाल्हियूं कयो। शाम जो ही पहर ना असांजे कयो, शाम जो ही पहर ना असांजे कयो।
जेते जेकी जितल ईअं हया तीअ असां जियत भरे तो भरियो ईअं हया तीअ असां जियत भरे तो भरियो कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर ना असांजे कयो ही पहर ना असांजे कयो शाम जो ही पहर ना असांजे कयो कुझु ताईं ता कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर ना असांजे कयो माशाल्लाह साईं सदाम भाउ हिकिड़ी शइ ॾियणी सर मोहबतूं ॾाढो ॾाढो सुठो आवाज़ माशाल्लाह अच्छा सदाम भाई इहो ॿुधायो त तव्हांखे मतिलबु कीअं शौक़ु थियो पहिरियां त तव्हां एक्टिंग कंदा हो जी। त पोइ सिंगिंग में अचण जो कीअं सोचियो असल में एक्टिंग वारे वक़्त खां शुरू खां ई अचूं था त जॾहिं स्कूल वारे टाइम में मां हूंदो हुयुमि त उते जेके टेबलोज़ वग़ैरह हूंदा हुया त उते मतिलबु परफॉर्म कंदो हुउमि मां त मूंखे ॾाढो माना एप्रिशिएट कंदा हुआ सभई अच्छा त ख़ासि करे मज़ाहिया जेके कैरेक्टर्स हूंदा न त उन्हनि में वधीक मतिलबु थोरो एप्रिशिएट कयो वेंदो हुयो ऐं ॻाइण बि ईअं ई शुरू वारे वक़्त खां ई मतिलबु हुयो जीअं स्कूल में प्रोग्राम वग़ैरह थींदा आहिनि या क्लास में उस्ताद कॾहिं चयो त बाबा अॼु थोरो तंग थी पिया आहियूं कुझु ॿुधाए त पोइ ॻाइण बि हुयो पर मां जारी एक्टिंग खे रखियो काफ़ी वक़्तु सिंगिंग खे मां मतिलबु टच न पियो कयां अच्छा पोइ वरी जॾहिं ईअं सभु दोस्त वेहंदा हुआसीं साईं ख़ालिद शाह जो बि ड्रामो हूंदो हुयो साईं हुनजा डायरेक्टर हूंदा हुया पोइ इहे गैदरिंग्स में वेहंदा हुआसीं त उते गुनगुनाइण थींदो हुयो छो त एक्टर बि मतिलबु हिकिड़ो आर्टिस्ट त मुकमिल हूंदो आहे उनखे हिननि शयुनि में इलाही दिलचस्पी हूंदी आहे त पोइ तक़रीबन 2019 खां वठी करे मतिलबु मां थोरो सीरियस थी ऐं हिन पासे हिकिड़ो मुंहिंजो वीडियो हुयो उहो जो वायरल थियो तमामु घणो हिकिड़े गीत जो हुयो साईं सादिक फ़क़ीर जो गीत हुयो हू परे आ त उनखे जेका मोट मिली त पोइ मूंखे सभिनी जेके दोस्त हुया जेको ॿिया हल्का या बाप जेको मुंहिंजो हुयो उन्हनि सभिनी चयो त तव्हां हिन पासे ॾे बि पाण मञाइण जी थोरी कोशिशि कयो त पोइ वरी हिन पासे अची वियासीं त हाणे हिन ई पासे हलूं पिया सदाम भाउ कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि उन्हनि सां कचेरी करे तव्हां ॾे अचूं था अस्सलाम वालेकुम हेलो हेलो शायद कॉल ड्रॉप थी वई आहे जी ओके ओके सदाम भाउ असांखे बि इहा ॿुधण में ॻाल्हि आई त तव्हां मतिलबु जेॾी महिल एक्टिंग में हुयव त उतां शायदि असांजी टीम सिंध टीवी वारनि ई तव्हांखे ॿुधी करे चयो त बाबा तव्हांखे हिन सिंगिंग में अचणु घुरिजे ऐं साईं ख़ालिद शाह साहब बि तव्हांखे आइडियो ॾिनो हुयो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे अॼु उहा शइ नज़र बि अचे थी असांखे अच्छा त हाणे एक्टिंग जारी आहे मां थिएटर वग़ैरह कयां पियो बाक़ी प्रॉपर जेके ड्रामा आहिनि उन्हनि में फ़िलहालु वक़्तु न पियो ॾेई सघां कुझु पंहिंजूं मसरूफ़ियात बि आहिनि ऐं ॿी तव्हांजी ॻाल्हि में इहा बि एड कंदो हलां मां ॻाल्हि त मां जेको ड्रामनि जी फील्ड में आयो हुउमि उन में बि जेका मूंखे जेको पहिरियों मौक़ो हुयो उहो सिंध टीवी जे प्लेटफॉर्म तां वाह 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 बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि मां जॾहिं बि हूंदो आहे उते मतिलबु इहा पंहिंजे इन सां चवंदो आहियां फ़ख्र सां त सिंध टीवी हमेशह
प्लेटफॉर्म ॾिनो आहे माण्हुनि खे जी हाँ, ऐं, जी हाँ। उन खां अलावा जेके असांजा उते इलाइक़े वासी हुया साईं अख्तर राजपर साहब ऐं ॿिया काफ़ी असांजे इलाइक़े जा महबूब चांग साहब उन्हनि जे बदौलती मां एक्टिंग में जेकॾहिं मां ड्रामा फील्ड में न अचां त थी थो सघे त मां सिंगिंग वारे पासे बि कोन अची सघां अच्छा सो सही, इहो सही, सही। हिकिड़ो सिलसिलो जेको ठहियो उन जी वजह सां थी जी जी वियो। जी वाह, अच्छा कॉलर भी मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी कहिड़ा ख़ुश आहियो कि तबीअत सही मज़े में? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो, मौसम कीअं आहे? मौसम अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। असांजे ॻोठ में बारिश हले पई, ज़बरदस्त माहौल आहे। कोस्तान उहे थाणा बुला खान खां। हा, कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो? थाणा बुला खान खां, कमर जमा बारी जो, कमर बारी जो। अच्छा अच्छा, वेलकम था चऊं तव्हांखे, भली कार था चऊं। छा चवणु चाहींदा आहियो, कीअं पियो लॻे प्रोग्राम असांजो? तव्हांजो तमामु प्रोग्राम भलो थो लॻे। इंतज़ारु हूंदो आहे जॾहिं बि सूमर अंगारे जो इंतज़ारु हूंदो आहे, कॾहिं था अचनि बसि जल्दी अचनि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं। इहो जॾहिं बि ईंदो आहे त नओं नओं हमेशह तव्हांजो सिंगर ॾिसंदा आहियूं ऐं तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह ज़बरदस्त लॻंदो। वाह 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 वाह, इहा तव्हांजी वॾी नवाज़िश आहे जेको तव्हां इंतज़ारु कंदा आहियो मंडे ट्यूसडे जो त असांजो प्रोग्राम अचे ऐं तव्हां ॾिसो, वॾी महिरबानी। इहो प्रोग्राम मां इंतज़ारु हमेशह कंदो आहियां त इहे ॾींहं घड़ियूं कीअं ख़तमु थियंदा, इहो अचे त प्रोग्राम ॾिसां। पर काल हमेशह मिलाईंदो आहियां, मसरूफ़ हूंदो आहे तव्हांजो नंबर। अॼु क़िस्मत सां मुंहिंजो नंबर मिली वियो। सही सही अच्छा अच्छा, नंबर मिली वियो त का फरमाइश करणु चाहींदो? हा, शमन मीराली जो कलाम जे वण ते नाला लिखियासीं, इहे जेके कलाम न आहे, गॾु पाण ॿिन्ही दिलियूं ठाहियूं, इहो कलाम अगरि तव्हां असांजी फरमाइश जी एक्सेप्ट कयो त बिल्कुलु महिरबानी हूंदी। बिल्कुलु तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। प्रोग्राम खे जेको आहे कंटिन्यू ॾिसिजो ऐं एंड ताईं ॾिसिजो त तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी थींदी। सो शिराज, ब्रेक जो टाइम बि अची वियो आहे। हा, ब्रेक जो सभ खां टाइम पहिरियां साईं जो वॾी वॾी महिरबानियूं। साईं शो ॾिसंदा आहिनि असांजो सूमर ऐं अंगारो क़ीमती जी, टाइम बिल्कुलु। कढी करे ऐं इन्हनि जे इंतज़ारु करे कंदा आहिनि बाक़ाइदा। इंतज़ारु कंदा आहिनि बाक़ाइदा साईं। इन्हनि जे करे ई असांजो शो हले पियो, एतिरी मोहबत मिले पई। बिल्कुलु। त नाज़रीन केॾांहुं न वञो, अचूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ सदाम बाग खां खोड़ सारा गीत बि ॿुधबा, चिटचेट बि थींदी। वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर वेलकम बैक। कोमल जे अंदाज़ में असां वेलकम बैक चवंदा आहियूं त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। मूंखे छा बल्कि पूरी सिंध वासियुनि खे मज़ो ईंदो आहे। अच्छा, तव्हांखे उन्हनि ॿुधायो आहे त उन्हनि खे मज़ो ईंदो आहे इहो ॿुधी ॾाढो करे? एंजॉय कंदा आहिनि। पर्सनली असांखे चवंदा आहिनि त कोमल ही अचे वेलकम बैक ते। अच्छा। सदाम भाउ, सभ खां पहिरियां त इहो चवंदुसि त तव्हांखे अॼु असांजो शो ॾिसंदा आहियो तव्हां? प्यारा, मां हाणे साईं जे हिन सां ॾिसंदो आहियां, साईं ख़ालिद शाह जा तक़रीबन जेके प्रोग्राम आहिनि। जी। ऐं कुझु ॾींहं अॻु में मां ॾिठो हुयो, तव्हांजूं तस्वीरूं वग़ैरह ॾिठियूं त हिकिड़ी नवाण नज़र आई। ऐं अॼु मां जीअं साईं सां मिलियमि अची त साईं खे इहा ॻाल्हि मां चई त साईं मतिलबु तव्हांजो मां प्रोग्राम ॾिठो त होस्ट वग़ैरह ॾाढा नौजवान ऐं ॾाढा सुठा मूंखे लॻा। बिल्कुलु साईं, नंढड़ा। नंढड़ो त असल मां आहियां। वाकई नंढड़ा था आहियो। सो इहो आहे त ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली। पहिरीं मुलाक़ात आहे, पर मतिलबु तव्हांजो कमु ॾिसी, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु ॾिसी, अदीअ जो किरदारु ॾिसी ऐं ॾाढो सुठो लॻो। महिरबानी। महिरबानी, थैंक यू थैंक यू वदा, थैंक यू। कॉलर बि असां मौजूद आहिनि ऐं मुंहिंजे ख्याल में कॉलर फीमेल आहिनि, सो मां ई उन्हनि सां ॻाल्हाईंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? जी मां फाइज़ा अली तारीख़ी, मां गड़ंग बंगलो। फाइज़ा अली पिया ॻाल्हायो? तव्हांखे वेलकम था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। कीअं पियो लॻे असांजो प्रोग्राम? माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम हमेशह वांगुरु बहितरीन ऐं सुठो पियो लॻे। हा हा, असां तव्हांजे जी जी, असां तव्हांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदा आहियूं, जाम इंजॉय कंदा आहियूं माशाल्लाह। हाय हाय, इहो तव्हांजा जेके आहिनि न उहे लख कुर्बा आहिनि जेको तव्हां इंतज़ारु कंदा आहियो, वेट कंदा आहियो त मंडे ट्यूसडे प्रोग्राम अचे ऐं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी तव्हांजी। का फरमाइश करणु चाहींदव? तव्हां सभु माशाल्लाह जाम प्यारा था लॻो। थैंक यू सो मच, थैंक यू। इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे, असां एतिरा प्यारा आहियूं न। जी मूंखे शिराज सर सां ॻाल्हाइणो हो। जी जी, ॻाल्हायो। जी जी अदी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ठीकु आहियो? जी अदी, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। तव्हीं ॿुधायो कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। सर मूंखे तव्हांखे ॿुधाइणो हुयो त मुंहिंजो बाबा साईं, तव्हांजे बाबा साईं खे 1996 जा ॿुधंदो पियो अचे। जी माशाल्लाह, हुननि जी आवाज़ जहिड़ी पहिरीं हुई अॼु बि ओड़ी आहे। बसि अदी, तव्हां पंहिंजे बाबा साईं खे बि असां तव्हांजे बाबा साईं जे लाइ दुआऊं था कयूं, तव्हां असांजे बाबा साईं जे लाइ दुआऊं कयो। जी जी बिल्कुलु ऐं शमन साहिबु ईअं ई हमेशह सितारनि वांगुरु चमकंदा रहनि, असांजी इहा ई दुआ आहे। आमीन आमीन आमीन।
अच्छा मां चाहियां थी त तव्हां कुझु गुनगुनाए ॿुधाईंदव? मुंहिंजी आवाज़ सुठी न आहे अॻ में बि तव्हांखे चयो लेकिन हुयो। ॻाल्हाइण में त तव्हांजो आवाज़ प्यारो पियो लॻे। चलो अदी असां तव्हांखे ॿुधायूं था को प्यारो गीत ॿुधाईंदासीं तव्हांखे। ठीकु आहे। जी जी वॾी वॾी महिरबानी। ओके महिरबानी। जी सदाम भा, पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े शहर खां ब्लॉग कयो था? मां असुल ख़ैरपुर मीरस ज़िलो आहे असांजो जी ऐं हुनजो तालुको आहे फैज़गंज। अच्छा फैज़गंज खां अंदरि असांजो हिकिड़ो ॻोठु आहे हुसैन पातो। सही। मुंहिंजो पैदाइश बि मुंहिंजी उतां जी आहे ऐं उतां खां ई बिलोंग रखां थो। तालीम वग़ैरह मां उते ई पिराई आहे माशाल्लाह। ऐं मां ग्रेजुएशन उतां ई कई आहे। सही करूंडी डिग्री कॉलेज आहे असांजो उतां। उन खां पोइ तक़रीबन मां 2 सालनि खां वठी करे हाणे कराची में शिफ्ट आहियां जी ऐं कराची खे ई वक़्तु ॾियूं पिया। माशाल्लाह बेहतरीन पंहिंजे ॻाल्हि फन आहे। खे सदाम भाई हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवणु चाहींदुसि, बल्कि मां तव्हांखे इहो हिकिड़ो मैसेज ॾियारणु चाहींदुसि जेके असांजा नौजवान तबिको आहे न सिंध जो। तव्हां ॾिसो, तव्हां पंहिंजे मट पाण आहियो। जेके माण्हू कंहिं डिप्रेशन में अची वेंदा आहिनि कंहिं खामी जी वजह सां या कंहिं मजबूरी जी वजह सां, त मां तव्हांखे ॾिसी यकीन कयो मां पाण मोटिवेट थो थियां। बिल्कुलु। त तव्हां माशाल्लाह कंहिं शइ खे टाइम ॾिनो आहे, तव्हां पंहिंजी पढ़ाई मुकमल कई आहे, एक्टिंग लेवल में आहियो तव्हां माशाल्लाह सां, सिंगिंग में बि आहियो। जेके असांजा छोकिरा जेके मायूस था थी वञनि उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? शिराज़ भाउ, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कंदो हलां त असल में ईअं आहे त ॿिया जेके मुल्क आहिनि, सॉरी टू से मां इहो चवंदुसि त उते जेका माज़ूरी आहे उनजो एॾो अहसासु न आहे ॿियनि मुल्कनि में। छो त उते उहे जेके आहिनि से सहूलतूं हर शइ जी तरह फ़राहम थियल आहिनि। हाणे असां वटि ईअं आहे, असां वटि इहो आहे त मायूसी जो जेके बि शिकार माण्हू आहिनि उहे था चवनि बाबा असांखे हीअं आहे, असां कुझु कोन था करे सघूं। मतिलबु हिकिड़ी जुर्रत न आहे। हक़ीक़त आहे त जुर्रत न आहे, पंहिंजी हिमत न आहे। हालांकि को एॾो इहो कोन्हे। हाणे जेकर हिकिड़ो माज़ूर माण्हू आहे व्हील चेयर इस्तेमालु करे थो त माज़ूर माण्हू जी ज़िंदगी ऐं ॿियो जेको नॉर्मल माण्हू आहे उनजी ज़िंदगी सिर्फ़ु मुख़्तलिफ़ आहे। ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे। तव्हां हितां वेंदव, वञी हुते हू जेको कप पियो आहे इहो वञी खणी ईंदव। जेकर को हिकिड़ो माज़ूर माण्हू हूंदो उहो पंहिंजी व्हील चेयर ते वञी उहो ई कप खणी ईंदो। फ़र्क़ु इहो रहियो त सिर्फ़ु स्टाइल मुख़्तलिफ़ आहे। बाक़ी पाण पंहिंजी ज़िंदगी में व्हील सभु माण्हू इस्तेमालु कयूं था। तव्हां बि जेकर हेसि ताईं आया हूंदव ऑफिसनि टीवी ताईं त व्हील ते ई आया हूंदव न। सो ॻाल्हि इहा आहे ज़हननि खे थोरो रुॻो इहो करिणो आहे। ऐं सच इहो आहे त ज़िंदगी वॾी ख़ूबसूरत आहे, ॾाढी ज़िंदगी ख़ूबसूरत आहे। बेशुमार नेमतूं आहिनि, अलाह साईं जूं बेशुमार नेमतूं आहिनि। उन सां गॾु गॾु असां सां दुनिया में तमामु घणा प्यार करण वारा माण्हू शामिल आहिनि। उन में असांजा पंहिंजा रिश्ता आहिनि, असांजा दोस्त आहिनि। पर इहो आहे त कुझु असांखे पाण खे बि हिमत करणी पवंदी त जीअं असीं उन्हनि जो ख़्यालु करे सघूं, उन्हनि जी ख़िदमत करे सघूं, पंहिंजी धरतीअ जी ख़िदमत करे सघूं, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। नाज़रीन ॾिसो, हीअ मां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे भाइरनि खे जेके नौजवान आहिनि उन्हनि खे ॾिसो, हीअ असांजे लाइ हिकिड़ी मिसाल आहिनि। सदाम भाउ एतिरी प्यारियूं ॻाल्हियूं करनि था, एतिरा एक्टिव आहिनि त माशाल्लाह तव्हां बि कंहिं बि कम में मायूस न थियो। तव्हां पंहिंजी हिमत कयो, तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो मक़ाम मिली वेंदो। सदाम भाउ हिन ई ॻाल्हि सां हाणे गीत ते अचूं था। हीउ जेको गीत आहे, छो त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हमेशह जेका शाइरी आहे उहा सुठी शाइरी ॿुधाइजे। पाण बि ॾाढा सुठा आहियो, महिरबानियूं। इहा तव्हांजी मुहबत आहे। ऐं हीअ असांजो तमामु बहितरीनु शाइर आहे, बल्कि हुयो, हाणे त हू हिन दुनिया में न आहिनि, साईंदाद सांद, तमामु बहितरीनु शाइर। त उनजी हिकिड़ी तख़लीक़ आहे, उहा मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे चइजो त मूंखे निहारे वञे, खेसि
खेसि चइजो त मूंखे निहारे वञे या जियारे वञे या जियारे वञे या त मारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे आली काठीअ जियां मां दुखी पियो दुखां आली काठीअ जियां मां दुखी पियो दुखां को त तीली ॾिए को त ॿारे वञे को त तीली ॾिए को त ॿारे वञे या जियारे वञे तमारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे सिकत आहे पिरी मौत जो नाम ॿियो सिकत आहे पिरी मौत जो नाम ॿियो थी सघे थो त कोई गुज़ारे वञे थी सघे थो त कोई गुज़ारे वञे या जियारे वञे या जियारे वञे या त मारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे वञे नौजवानीअ में पोढ़ा पिया थींदा वञूं नौजवानीअ में पोढ़ा पिया थींदा वञूं दर्द थोरो सो पीरी पियारे वञे दर्द थोरो सो पीरी पियारे वञे या जियारे वञे या जियारे वञे या त मारे वञे खेसि चइजो त मूंखे निहारे 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 वञे वाह 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 कोमल छा चवणु चाहींदव तव्हां कमाल शाइरी ऐं वरी जेको ॻायो आहे त उनजी त छा ॻाल्हि कजे सदाम साईं दिलि आवाज़ ठारे में छॾियो एॾो हुयो। दर्द महिरबानियूं असल में ही मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे अच्छा वाओ साईं इहा कंपोज़िशन हाणे मुंहिंजी थी वई आहे ॾाढी प्यारी शइ ठाही अथव यकीन कयो ऐं ॾाढी। शाइरी जे हवाले सां ॻाल्हि कजे वरी तव्हांजो अंदाज़ साईं माशाल्लाह, साईं त तमामु माना बहितरीनु। कमाल शाइर थी गुज़रिया ऐं साईं पाण बि ही ॿी कंपोज़िशन में गुनगुनाई आहे पोइ मां जो ॿुधी त मूंखे ॾाढी मतिलबु दिलि सां लॻी त पोइ मां हिन खे पाण वरी
कंपोज करे मां तमामु ज़बरदस्त तमामु अच्छा ज़बरदस्त तव्हां कंपोज करे पोइ ट्रैक्स वग़ैरह ठाहियो आहे या लाइव ना मां ॻायो आहे ही पंहिंजे इन में एल्बम में बि ॻायो आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿिनि प्रोग्रामनि में बि मां अच्छा त एल्बम्स कहिड़े चैनल ते रिलीज़ थियो मां इहो गानो कढंदसि ऐं मां इन धुन ते शाइरी ॻाइणु चाहियां हाणे त ही गानो तव्हांजे पंहिंजे हिन चैनल ते अची वियो बिल्कुलु ॻोल्हण जी ज़रूरत ई कोन बिल्कुलु इन सां ई रिलेटेड तव्हां सां खोड़ सारियूं ॿियूं बि कचेरी थींदियूं पर हिकु टाइम थी वियो आहे ब्रेक जो त नाज़रीन केॾांहुं वञो केॾांहुं न वञो सदाम भाउ ॾिसो था केतिरियूं प्यारी प्यारी शयूं ॿुधाइनि था अॼु मां त सफ़ा माना ईअं माना बिल्कुलु ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि कचहरियूं आहिनि जेके सदाम भाउ सां कंदासीं ॾाढो कुझु सिखण लाइ मिले पियो शिराज़ अॼु जी बिल्कुलु ॾाढो कुझु सिखण लाइ मिले पियो सो नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो विल बी राइट बैक वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर वेलकम बैक शिराज़ चाहे पियो त मां ईअं ई वेलकम बैक कयां त मां उहो करे वरितो सो अॼु त ॾाढो ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम थी रहियो आहे ऐं यकीन था कयूं त उमेद आहे त तव्हां बि इंजॉय कंदा हूंदा असांजे प्रोग्राम खे छो जो एतिरा ख़ूबसूरत आर्टिस्ट असां वटि आया आहिनि मतिलबु छा उन्हनि जी ॻाल्हि कजे एक्टिंग हू कनि था सिंगिंग हू कनि था ऐं ॻाल्हियूं त एतिरियूं ख़ूबसूरत था कनि त एतिरो कुझु सिखण लाइ थो मिले उन्हनि वटां टीचर आहिनि मुंहिंजे लाइ त ईअं सम्झो त माना हिकिड़ो मिसाल आहिनि बिल्कुलु मां मां तव्हांखे पहिरियों ई अर्ज़ु कयुमि त मां तव्हां खां अॼु असांखे इलाही सिखण लाइ मिलंदो ऐं मिले बि पियो कोमल बि मूंसां इहा ब्रेक में ॻाल्हि कई त काफ़ी तव्हां सां माना हिकिड़ो ॾाढो मज़ो थो अचे अलाह साईं तव्हांखे ईअं शादो आबाद रखे सर ॻाल्हि कयूं त असांजे अॼु जेके असांजा म्यूज़िशियन्स आहिनि ख़ासि करे अॼु ही गेस्ट आहिनि इहे बि सम्झो वैसे असां सां शोभी भाई हूंदा आहिनि हीअ असांजो नंढो भाउ जेको आहे अजय भाई इन जे बारे में तव्हां सां प्ले कयो अथई तव्हां छा चवणु चाहींदव सर यकीन कयो ईअं महसूस ई न पियो थिए त ॼणो ही दोस्त अॼु पहिरियों दफ़ो हिते जी 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 ईअं पियो लॻे ॼणो ही कलाक ॿिनि खां पोइ कंहिं न कंहिं सां हिते पिया प्रोग्राम कंदा आहिनि एॾो परफेक्ट एॾो ज़बरदस्त ऐं भाउ जॉन ॾाढो ज़बरदस्त साथ पियो ॾिए ऐं ख़ुशि रहनि ऐं हिननि दोस्तनि जी असांखे हाणे ज़रूरत आहे हाणे अहिड़नि नौजवान दोस्तनि जी असांखे ज़रूरत आहे जेके असांखे अॻिते वरी असांजो पंहिंजे म्यूज़िक में पंहिंजो नालो ठाहिनि पंहिंजी धरती जो नालो ठाहिनि जी सदाम भाई यकीन कयो जॾहिं मां शो ही कयां थो साईं ख़ालिद शाह जे महिरबानी सां उन्हनि मूंखे क़ाबिल सम्झो हैदर भाई मूंखे न क़ाबिल सम्झो त मां पहिरियां ई इहा ॻाल्हि कईमान मां चवां थो जेको नौजवान टैलेंट आहे न असांजो मां उन्हनि खे मंज़र आम ते आणणु थो चाहियां जेको असांजो सिंध जो टैलेंट आहे अॼु जी मौसीक़ी जे शाइरी जे हवाले सां तव्हां कुझु छा चवणु चाहींदव जेको अॼुकल्ह माहौल हले पियो असल में मां तव्हां सां इन जे करे शुरू में ई इहा ज़िक्र कयो त आहे तक़रीबन असांजो जेको ॿुधंदड़ आहे घणा चवंदा आहिनि त बाबा असांजो ॿुधंदड़ अहिड़ो आहे बाबा ॿुधंदड़ त अहिड़ो थियो जी पर हाणे इन जो मतिलबु त कोन्हे त पोइ असां ॿुधंदड़ जहिड़ा थी वञूं असां त हिकिड़ो पंहिंजो सुठी शइ ॾियूं पोइ उन में इहो आहे त जेकर 10% त अहिड़ा माण्हू आहिनि जेके सुठी शइ ॿुधनि था हक़ीक़त सो इन खे बदिलाइणो पवंदो बाक़ी वक़्त सिर हे चंचल शयूं इहे बि हलंदियूं पयूं इहे बि हिसो आहिनि छो त तव्हां ॾिसो त बॉलीवुड में जेकर तव्हां म्यूज़िक ॾिसो या गाना ॾिसो त उहे चंचल गाना हलनि था पिया उहे असां पाण बि ॿुधंदा आहियूं पिया शौक़ सां ऐं पर इहो आहे त थोरो मयार हुजे तमामु प्यारी ॻाल्हि सां गॾु कॉलर्स बि असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम जूण जो साहब बिस्मिल्लाह तव्हांखे भलीकार पंहिंजे शो में कीअं आहियो ख़ुशि आहियो अॼु शोभी भाई नाइन आया तव्हां उन्हनि जा फैन आहियो न जी जी आवाज़ तव्हांजी घटि थी अचे साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मालिक जा बेशुमार करम आहिनि तव्हां ॿुधायो जुणे जो साहब शोभी भाई नाइन त तव्हां बि हली वियो माना ॾुख जी ॻाल्हि थी वई न इहा हा कॉल डिस्कनेक्ट थी वई शायदि सो हे जुणे जो साहब आहिनि सदाम भाउ कॉल कंदा आहिनि अच्छा शोभी भाई जे लाइ उन्हनि जे लाइ उन्हनि जा फैन आहिनि त उन्हनि जे लाइ कॉल कंदा आहिनि बसि थोरो ॻाल्हाए पोइ हलिया वेंदा ऐं तक़रीबन माण्हू होस्ट जा ई हूंदा आहिनि पर मतिलबु म्यूज़िशियन जा ई फैन आहिनि इहो त हिकिड़ी वॾी मां यकीन कयो सदाम भाउ हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे न सिंध म्यूज़िक मां साईं ख़ालिद शाह खे एप्रिशिएट कंदुमि हिन ॻाल्हि सां त एतिरो ख़ूबसूरत ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि हमेशह खां अच्छा ईअं न आहे त असां आया आहियूं त कुझु चेंजिंग थी आहे पर शुरूआत खां जेॾी महिल मां पाण हिते गेस्ट ईंदुसि तंहिं महिल खां वठी करे छो जो असांजा जेके कॉलर्स आहिनि उहे बि सुरीला हाणे हाजी साहब मदीने पाक खां कॉल कई उन्हनि खे रागनि जी ख़बर आहे बेरवी में कुझु ॿुधायो कोयारी में ॿुधायो त वॾी ॻाल्हि आहे ऐं इहो असांजी सिंध टीवी जी मां ॻाल्हि कंदुमि मैनेजमेंट जी त हमेशह खां नवाण करण जी कोशिशि कई अथऊं तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई त तव्हांजो बेसिक बि हितां ई स्टार्ट थियो आहे अच्छा सदाम भाउ इहो ॿुधायो त
तव्हांजा उस्ताद आहिनि सिखंदा बि मुंहिंजो उते उस्ताद आहे, उस्ताद मुस्तफ़ा हुनजो नालो आहे। त उन खां काफ़ी शयूं जेके आहिनि, बेसिक जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे मां हुननि खां सिखियूं आहिनि। बाक़ी त ही सिखण जो ई जहान आहे, ऐं तव्हां मूं मां सिखंदव, मां तव्हां मां सिखंदुमि, ईअं आहिस्ते आहिस्ते परफेक्ट त हिते केरु बि कोन्हे। ही दुनिया अहिड़ी दुनिया आहे, राग जी दुनिया, जंहिंखे कॾहिं केरु नथो चई सघे त मां ही उबूर करे वरिती। इहो आहे त हाणे सिखंदा हलूं पिया आस्ते आस्ते, उमेद ई आहे त बहितरी ईंदी। पंहिंजे रियाज़त खे केतिरी टाइम ॾींदा हो सदाम? घटि था ॾियूं, सची ॻाल्हि इहा आहे त रियाज़त खे घटि टाइम था। मां हिकिड़ी स्पेशल ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो, तव्हांजी इजाज़त हुजे त। जी जी। कल्ह राति उस्ताद साईं सां मां वेठो हुयुसि, बाबा साईं सां, शमन साहिब सां, त उन्हनि जी का रिकॉर्डिंग हुई। उन्हनि काफ़ी टाइम खां रियाज़ न कयो, माना 2-3 हफ़्तनि खां। चई यार मुंहिंजो गलो कमु न पियो करे, मां जेको आहे न एल्बम मुंहिंजो न थी सघियो, बाक़ी नात थी मिलाद जे हवाले सां। पोइ लास्ट नाइट असां जॾहिं वेही करे रियाज़ कयोसीं, तव्हां यकीन कयो राति में ई 7 खां 8 कलाम करे आया आहिनि। माना रियाज़त सां एतिरो फ़र्क़ु थो पए। बिल्कुलु वॾो फ़र्क़ु थो पए। ज़रूरी आहे। रियाज़त जॾहिं तव्हांजी आहे त तव्हांजो जेको गलो आहे उहो परफेक्ट स्केल ते आहे जी। पोइ तव्हांखे घणनि किरन करण जी ज़रूरत कोन थी पवे। प्रैक्टिस मेक्स यू परफेक्ट, इहा ॻाल्हि कंदा आहिनि न, तमामु प्यारो कोट आहे। उन सां गॾु हिकिड़ो गीत ॿुधायो हाणे असांखे। मां हिकिड़ो ॾाढो बहितरीनु गीत आहे, अहमद ख़ान मदहोश जी शाइरी आहे जी, ऐं वक़्ती तौरु ॾाढो मशहूरु रहियल गीत आहे, त उहो मां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे, दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे। दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे, दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे। वार छोड़े मुंह मथां तो छांव कई, वार छोड़े मुंह मथां तो छांव कई, वार छोड़े मुंह मथां तो छांव कई। तुंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे, वारनि ऐं वरनि सां सिर लॻे। दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे, दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे। पूजता भी मोर जायो वयो, पूजता भी मोर जायो वयो, पूजता भी मोर जायो वयो। जिंदगन ऐं पेरनि सां सिर लॻे, जिंदगन ऐं पेरनि सां सिर लॻे। दिल जे दिल पर मन जे मन सां
दिलबर मन जे मन सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे यारो आमद होश मुंहिंजो सांवरो यारो आमद होश मुंहिंजो सांवरो यारो आमद होश मुंहिंजो सांवरो तंहिं करे कुल सांवरनि सां सिर लॻे करे कुल सांवरनि सां सिर लॻे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लॻे सोहणे सजण सां सिर लगे सोहणे सजण सां सिर लगे वाह 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 वाह, साईं, वाह, वाह, सिर लगे साईं, वाह। सोहणे सजण सां सिर लगे वाकई अच्छा कोमल मूंखे ख़बर आहे तव्हां ॾाढो इंजॉय कयो था मां बि इंजॉय कयां थो बल्कि असांजा म्यूज़िशियन्स बि हिकिड़ो तव्हां क़ीमती सवाल कंदा आहियो जेको स्पेशल सवाल मां चवां थो सदाम भाउ सां तव्हां कयो मोहबत वारो इहो पुछा कयो नी ज़िंदगी जी जर्नी में इहा शइ बि थी हूंदी बिल्कुलु ऐं मूंखे यकीन आहे त सदाम भाउ ॾाढो सुठो जवाबु ॾींदा छो जो जेतिरो हू जवाबु ॾियनि पिया मतिलबु एतिरा ख़ूबसूरत सवाल असां कयूं पिया ऐं जवाबु हुननि वटि आहिनि हू जवाबु दे आहिनि जी ठीकु आहे पर इहो सवाल कंदासीं ब्रेक खां पोइ स्पेशल सवाल है ना साईं ब्रेक खां पोइ दिल न चंदी है ब्रेक वठण ते जॉन भाई दिल नहीं करता ब्रेक पे जाने का लेकिन क्या करें ब्रेक लेना भी लाजमी है तो इसलिए नाज़रीन वक्त है एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वेंदा ॾिसंदा रहो सिंध म्यूज़िक वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे दिलि सां हमेशह वांगुरु भली कार चऊं पिया जो ॾाढो मज़ो थो अचे सदाम भाउ सां खोड़ सारियूं कचहरियूं थियूं आहिनि सदाम भाउ खां खोड़ सारा गीत ॿुधा आहिनि मोटिवेशनल ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि जेके असांजे नौजवान जे लाइ वॾो सबक़ु आहे बल्कि मां इलाही कुझु सिखियो आहे सदाम भाउ मां इहो चवंदुसि त सिंध जे बारे में माशाल्लाह तव्हां त काफ़ी माना कमु कयो आहे पंहिंजे सिंध टीवी या सिंध जे हवाले सां इलाही कमु कयो आहे अच्छा कॾहिं ईअं थियो आहे त आउट ऑफ कंट्री तव्हां को प्रोग्राम थियो हुजे या कंहिं का ऑफर थी हुजे तव्हांखे न मुंहिंजो अञा ताईं को आउट ऑफ कंट्री जो न थियो आहे मूंखे अहिड़ो न मिलियो आहे जी बाक़ी सिंध खे मां तमामु घणो ॻायो आहे जी पंहिंजी धरती खे पंहिंजे माण्हुनि खे उन्हनि जे हक़नि जे लाइ ऐं उन्हनि सिंध ते इलाही मुंहिंजा गीत आहिनि जेके क़ौमी फ़नकार तौरु मूंखे माण्हू सुञाणींदा आहिनि माशाल्लाह ऐं ॻाइण बि घुरिजे हर माण्हू जो हक़ आहे त हू पंहिंजे वतन लाइ पंहिंजी धरती जे लाइ ॻाए ऐं उहे माण्हू सदाईं अमर रहंदा आहिनि जेके पंहिंजे वतन सां पंहिंजी धरती सां मोहबत कंदा आहिनि अच्छा सदाम भाउ लाइव इवेंट्स कया आहिनि लाइव इवेंट्स सिंध में जी अच्छा कहिड़े कहिड़े शहरनि में कया आहिनि मां मुख़्तलिफ़ कया आहिनि जीअं मतिलबु कुझु कंपनियुनि जा हूंदा आहिनि उहे उन टाइप जा कया आहिनि बाक़ी कल्चर जा हिकु ॿ कया आहिनि सचल सरमस जो मेलो कयो आहे ऐं उन खां अलावा ॿिया जेके कल्चर जा हल्का फुल्का ईअं की वॾो एॾो को भिटाई वग़ैरह ते मां न ॻायो आहे मूंखे को मौक़ो न मिलियो आहे पर हूअं मुख़्तलिफ़ ॿियनि प्रोग्राम में जीअं कराची में मुख़्तलिफ़ थींदा आहिनि त कराची में वरी इहो आहे त मां मतिलबु उर्दू बि ॻाईंदो आहियां सुठो त पोइ इन जे करे ॿई शयूं कॉलर्स असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कैसी हैं आप कीअं आहियो ख़ुशि आहियो हाँ जी अदा से खुश आहियूं अदी कोमल सां ॻाल्हाइणो अदी कोमल ॻाल्हायो जी जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी कोमल तव्हां होस्टिंग त सुठी था कयो पर तव्हां वरी कुझु हिते सिंधी सक़ाफ़त जे बारे में ॻाल्हाईंदा करियो
जी सिंधी मां सम्झम न तव्हांजी ॻाल्हि। वालेकुम सलाम। जी जी अदी मां चवां थो तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि कयो। जी सकाफ़त जे बारे में ही शायदि अलाए चवनि पियो तव्हां होस्टिंग ॾाढी सुठी पिया कयो पर सकाफ़त शायदि बारे सम्झ में में न ॻाल्हाइण। आयो। बहरहाल सॉरी, अगरि अगेन तव्हां कॉल करे पर टीवी जो वॉल्यूम जेको आहे तव्हां बंदि कयो महिरबानी करे त तव्हांखे आवाज़ क्लियर ईंदो। अच्छा सदाम भाउ, कोमल जी ॻाल्हि साईं मां तव्हां जेका ॻाल्हि ते ईंदुसि त प्रोग्राम जीअं तव्हां ॿुधायो था खोड़ सारा कयो, कोई अहिड़ो प्रोग्राम जेको ॾुखियो लॻे हुजे तव्हांखे जंहिंमें तकलीफ़ आई हुजे? न थींदो आहे, हर आर्टिस्ट सां हिकिड़ो बिल्कुलु थी ईअं वेंदो आहे। आहे। शुरू में जेको आहे सो उन मामलनि उते त मामला थींदा आहिनि जॾहिं तव्हां कंहिं स्टेज ते वञो ऐं यकदमि मतिलबु सो उते पोइ कुझु हेज़िटेशन वग़ैरह थींदी आहे। त नॉर्मली आहे, इहो हर माण्हू सां थींदो आहे। पर इहो आहे त मां तव्हांखे अॻु में इहा ॻाल्हि कई त जेकर आर्टिस्ट तव्हां आहियो अॻे ई, जीअं हाणे असीं स्टेज ड्रामा कंदा आहियूं त उते क्राउड वग़ैरह जी त का परवाह ई कोन हूंदी आहे, भले केतिरो बि हुजे, हज़ारनि में हुजे, लखनि में हुजे। जेकर तव्हां उते परफॉर्म करे था अचो त पोइ तव्हां जेकर सिंगिंग वारे पासे बि जेकर अचो था, क्राउड केतिरो बि हुजे त पोइ तव्हांखे एॾो मामिलो न थींदो तव्हां सां, छो त तव्हां हुनजा आदी आहियो। त इहे शयूं आहिनि। बाक़ी सो कॉलर भी मौजूद आहिनि, सो कॉल था वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? खैरियत आहे कोमल बाजी, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? मां झलमक्ती गंदा ॻाल्हायां थो। जी अदा। भली कार था चऊं तव्हांखे? जी आओ, मुंहिंजी वालदा चई मां तव्हां सां ॻाल्हाईंदुमि। जी जी ॻाल्हाइनि। हेलो, मुंहिंजी वालदा तव्हांजी वॾी फैन आहे, हाणे थोरो शर्माए थी। अच्छा शर्माए थी? शर्माइनि छो था? जी आओ, तव्हां उनखे को मैसेज ॾियो, ॿुधेव थी। तव्हां ॻाल्हायो अदी मूंसां? अम्मा अलाए अम्मा जॾहिं आहिनि बि न आहिनि बि, हरूभरू अम्मा चई छॾिया माइंड करे वञनि। जी आओ, पहिरियों मूंखे जंहिं जो ॻाल्हाईंदुमि, मूंखे ॻाल्हायो। अच्छा तव्हांजो शो वॾे शौक़ सां ॾिसी आहे। अच्छा थैंक यू सो मच आंटी, जेको आहे मुंहिंजो शौक़ सां शो ॾिसनि थियूं ऐं ॻाल्हाइनि कोन पियूं, अलाए छो ॻाल्हाइनि। चलो अम्मा न ॻाल्हायो, पर अम्मा जी ॻाल्हियुनि सां मां इहा सम्झियुसि त उहा असांखे हिकिड़ी तरीक़े सां माना दुआ था ॾियनि। उहा हिननि जी दुआ आहे जो असांजो प्रोग्राम पसंदि कनि था। जी 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 हेलो ओके। हा सदाम भाउ, हाणे मां चाहींदुसि त पंहिंजे सिंध वासियुनि जे लाइ हिकिड़ो सिंधी गीत असांजो माना पेश कयो त उहो ॾाढो मज़ो अची वञे। जीअं जी इहे ॾाढो बहितरीनु हिकिड़ो क़ौमी गीत आहे, उहो पंहिंजे ॾिसंदड़नि खे वाह 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 वाह। सजण ऐं साणी हक़ हणासीअ विसरे, है फुतनी खे हो वतन जनी विसारियो। तुझे लोईअ जी लज रखबी, का मेरो न उन ते सहबी। तुझे लोईअ जी, तुझे लोईअ जी, तुझे लोईअ जी, तुझे लोईअ जी लज रखबी, का मेरो न उन ते सहबी। कहीं मेरी खई जे अख भी, सा अख उन यदम कढबी, जिए सिंध जी पढ़बी तस्बी। तो सा मोहब्बत कॾहिं न घटबी, दम ॾींदासूं सभु बखिजी। भली सिर बि वञे हियो कटिजी, सिर मां बि घणनि जा उॾाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। तुंहिंजो जी जल खीर मलाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। तुंहिंजो जी जल खीर मलाईंदुसि, तुंहिंजो अमड़ खीर मलाईंदुसि। मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि,
अमड़ खीर मलाई दुस्मा सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस सिंधु साण कंदो जोहदारी मथां उन जे वहंदी आरी सिंधु साण कंदो सिंधु साण कंदो सिंधु साण कंदो सिंधु साण कंदो जोहदारी मथां उन जे वहंदी आरी तारीख़ में लिखबो मयारी थींदो धरतीअ जो ॾोहारी कंदो हर को उन खां बेज़ारी असां क़ौम तां जिंदवा वारी असां पोरियत ऐं सभु हारी हा आणण चाहियूं बहारी तुंहिंजा बर बि बाग़ बणाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई तुंहिंजो जी जल खीर मलाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस तुंहिंजो जी जल खीर मलाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस माशाल्लाह माशाल्लाह सर ज़बरदस्त ज़बरदस्त आमीन आमीन माशाल्लाह आमीन जेको कलाम ॿुधाइनि था उहे माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत थो एॾो ख़ूबसूरत ॿियो वरी असांजी सिंध धरती जी ॻाल्हि हली त वाकई धरती जी छा ॻाल्हि कजे त बल्कि मां चवंदुसि असांजो पूरो मुल्क ई अलाह साईं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे बिल्कुलु। सभिनि मारवाड़नि खे जेके बि असांजे छोजो साईं फ्लड बि अची रहियो आहे पंजाब साइड में बि पंहिंजी सिंध में बि ॿुधाइनि पिया त अलाह साईं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे पंचनि पाक जे सदके वास्ते वसीले तुफ़ैल असां इहा ई दुआ करे था सघूं त कोमल कीअं पियो लॻे मज़ो अचे पियो तव्हांखे मां त ॾिसां पियो ॾाढो एंजॉय पिया कयो बिल्कुलु अॼु मां ॾाढो एंजॉय पई कयां हमेशह ई कंदी आहियां पर अॼु जेको आहे त मां चवां थी त 4 चंड न बल्कि 16 चंड लॻी वञा 16 चंड साईं 16 चंड साईं मतिलबु वाह वाह हिकिड़ा छोजो लास्ट टाइम असांजा घणा चंड थी विया 14 थी विया पर अॼु 16 थी विया माना वधी विया अॼु 16 थी विया ऐं सदाम भाउ खां मां हिकिड़ो पर्सनल सवाल बि पुछणु चाहींदसि त मोहबत कई आहे कॾहिं ॾिसो अधी मोहबत त मतिलबु दुनिया जी जेका तख़लीक़ आहे उहा मोहबत सां ई माना वजूद में आयल आहे न हा हा जेका अलाह साईं जेका दुनिया ख़लक़ी आहे उहा ई मोहबत जे बेस ते पूरी ठहियल आहे जी त मोहबत त हिकिड़ो जज़्बो आहे जेको कंहिं मतिलबु जिस्म जो त उहो महताज आहे ई कोन उन में को इहा माना ई कोन्हे का सो बिल्कुलु मोहबत कई आहे ऐं मोहबत जा वरी इलाही आहिनि मतिलबु जंहिंखे तव्हां मोड़े सघो था त पंहिंजी फैमिली सां मोहबत कई आहे पंहिंजी घर वारनि सां कई आहे पंहिंजी वाइफ सां कई आहे पंहिंजे बचड़नि सां कई आहे पंहिंजी धरती सां कई आहे पंहिंजे माण्हुनि सां कई आहे साईं वॾो 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 माना वॾे जी ॻाल्हि कजे त वॾो हिकिड़ो सियासी जवाबु तव्हां ॾिनो आहे हिकिड़े तरीक़े सां पर कोमल जेका ॻाल्हि पुछण पई चाहे उहो असां डीपली असांखे उहो जवाबु खपे जेका मोहबत आहे जंहिं तव्हांखे आर्टिस्ट ठाहियो जंहिं तव्हांखे सिंगर ठाहियो चलो अचूं था उते अचूं था कॉलर सां ॻाल्हायूं पहुचूं था उन लाइन ते उन ट्रैक ते अचूं था चलो कॉलर हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं आवाज़ इलाही तव्हांजो अचे थो
टीवी जो वॉल्यूम घटि कंदव त पोइ तव्हांखे असांजो आवाज़ ईंदो। बिल्कुलु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे नाज़रीन खे त जेके बि कॉल्स कनि था असांजे प्रोग्राम में प्लीज़ पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे घटि रखंदा कयो, थोरो लाउडली ॻाल्हाईंदा कयो। जी सदाम भाउ, त मां जेकी मोहबत जी ॻाल्हि पई कयां उहा हिकिड़ी ॿी मां पुछां पई, तव्हां ॿुधायो, तव्हां ॿियो हिकिड़ो सियासी जवाबु ॾिनो। न मां बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां ई इतफ़ाक़ थो कयां, बिल्कुलु मोहबत कई आहे मां। ऐं उन खां पोइ इहो वरी मुंहिंजे नसीब में इहो आहे त उन सां मतिलबु हींअर उहो मुंहिंजो लाइफ पार्टनर बि आहे। हिन समाज में असल में इहा हिकिड़ी वॾा मामला आहिनि जेका मतिलबु अञा ज़रूरत आहे, छो त असां वटि हूअं ज़हन इहो आहे त तव्हां जेको रिश्तो आहे उहो तव्हां हिन पंहिंजे समाज में तव्हां कंहिं मवाली खे ॾियण लाइ तयारु आहियो, कंहिं हॾ हराम खे ॾियण लाइ तयारु हूंदा आहियो, पर कंहिं पर्सन विद डिसेबिलिटी खे ॾियण जे लाइ जेको आहे सो माना तव्हांजे लाइ इलाही शयूं अॻियां अची वेंदियूं आहिनि त माण्हू छा चवंदा, मुआशिरे जूं अखियूं जेको आहे हालांकि हिकिड़ो जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे पोइ उहो अञा बि ख़ुशि रखी थो सघे पंहिंजी फैमिली खे, मतिलबु ॿिए माण्हू जे भेट में हू अञा वधीक ख़ुशि रखी थो सघे। सो बिल्कुलु मुंहिंजी जेका आहे लाइफ पार्टनर उहा मुंहिंजी पसंदि जी शादी, मतलब तव्हां जैसा मोहब्बत की उन सां शादी थी वई, माशाल्लाह ॾाढी ख़ुशी जी मतलब तव्हां हासिल कई पंहिंजी मोहब्बत। अच्छा, ॿियो हिकिड़ो सवाल कंदी आहियां त मोहब्बत ऐं इश्क में छा फ़र्क़ु आहे? ॾिसो, मोहब्बत ईअं आहे जो मोहब्बत जंहिंसां तव्हां कयो था उहो उन खां तव्हां वरी मोहब्बत घुरो था त हीअ मूंसां बि मोहब्बत करे, पर इश्क जेको आहे इश्क में तव्हां उन खां घुरो कुझु बि कोन था। अॼु इन ॻाल्हि इन सवाल जो अॼु असांखे सही जवाब मिलियो आहे। जी मुंहिंजे नज़र में ईअं ई आहे त इश्क तव्हां जंहिंसां कंदा आहियो उन खां तव्हां मोट में तव्हां कुझु बि न वठंदो, पोइ हू छा बि आहे कीअं बि आहे तव्हांजो हुन सां इश्क आहे, ॻाल्हि ख़तमु। ज़बरदस्त, छा यार, मतलब जवाब अॼु जेको आहे सही असांखे मिलियो आहे। हमेशह इहो सवाल कंदी आहियां जेके बि हिते आर्टिस्ट ईंदा आहिनि, पर जवाब अॼु तव्हां वाकई सही ॾिनो आहे। मतलब इश्क जेको करे थो कुझु घुरंदो न आहे, इश्क न घुरंदो आहे न, इश्क घुरे नथो कुझु। साईं वॾी ॻाल्हि आहे, बेहतरीन ॾाढो ज़बरदस्त। सो शिराज, ब्रेक जो टाइम बि अची वियो, मां चाहियां थी त ब्रेक तव्हां वठो या मां चाहियां थी त अॼु सदाम भाउ ब्रेक। सदाम भाउ तव्हां ब्रेक। मां ब्रेक मूंखे त सही तरीक़ो बि न ईंदो, ख़बर न आहे, जीअं चवंदव माण्हू चवंदा ठीकु आहे अचूं था। अच्छा दोस्तो, त तव्हां सां कचहरी अञा असांजी जारी सारी रहंदी ऐं हिते वठंदासीं पाण हिकिड़ो नंढड़ो ब्रेक ऐं तमामु जल्द वरी असां तव्हां सां मिलंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, मां वेलकम हाणे कीअं चवां, एतिरो प्यारो ब्रेक ते विया असांजा सदाम भाई, पर कोशिशि कंदासीं उन्हनि वांगुरु कयूं, पर ॾाढो सर हिकु त तव्हां ब्रेक जीअं विया उन खां अलावा जेको वरी इश्क जी डेफिनेशन तव्हां ॿुधाईंदा, अॼु यकीन कयो अॼु मुकमल थियो असांजो प्रोग्राम, यकीन कयो। अॼु जेको ही डीप सवाल हमेशह कोमल जेके बि गेस्ट ईंदा आहिनि माना हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो जवाबु हूंदो आहे, पर असुल ॻाल्हि इहा ई आहे त इश्क में बसि अॻिले खे ख़ुशी ॾिसणो आहे, ख़ुशी ॾिसणो आहे। वाह 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 सर, खोड़ सारी तव्हां सां कचहरी थियूं, नाज़रीन जी तमामु घणी थोराइता आहियूं जो सूमर ऐं अङारो पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे उन खां अलावा यूट्यूब ते बि असांखे ॾिसंदा आहिनि, जेॾी महिल हू किथे बिज़ी हूंदा आहिनि, मसरूफ़, छो जो लाइव शो आहे माण्हू किथे मसरूफ़ हूंदा आहिनि, पर यूट्यूब ते बि काफ़ी सुठा रिव्यूज़ ॾींदा आहिनि, रिमार्क्स ॾींदा आहिनि असांखे, ऐं असांजी बि हर हफ़्ते इहा ई कोशिशि हूंदी आहे त अञा बहितर कयूं, पर मिस्टेक्स वरी बि थी वेंदियूं आहिनि, इंसान आहियूं साईं, लाइव प्रोग्राम आहे, थोरी घणी ग़लती असांजी माफ़ु कंदा कयो। त अच्छा सदाम भाई, इहो ॿुधाए मिस्टेक्स जेके थींदियूं आहिनि इंसान खां उहे थियणु घुर्जनि या न? न, ज़रूरी आहिनि, मिस्टेक्स त ज़रूरी आहिनि। तव्हां हमेशह जेकर परफेक्ट हूंदो पोइ तव्हां मतिलबु सिखी नथा सघो कॾहिं, सो मिस्टेक्स त लाज़मी आहिनि। इन ॻाल्हि सां कॉलर बि अची विया आहिनि। सो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मां कोमल नूरली चांग ॻाल्हायां थो, शाहपुर चाकर खां। जी चांग साहब, भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में छा चवणु चाहींदा? तव्हांजो प्रोग्राम सभा माना चंड चोरी जो चंड ॾाढो बहितरीन, असांजो पुराणो ड्रामनि जो बि अदाकार माशाल्लाह हाणे सिंगर थी आहे, ॾाढी ख़ुशी थिए मूंखे थी। माशाल्लाह 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 ॻाल्हाइण चाहींदा सदाम भाउ साईं? कचहरी कयो सदाम भाई दा। हा, सलाम अलैकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं, तव्हांखे लख लख मुबारक, अल्लाह तव्हांखे हयाती ॾे, तव्हांखे ड्रामनि मां ॾिसंदे ॾिसंदे असां तव्हांखे सिंगर ॾिठो, ॾाढी ख़ुशी थी। साईं इहो सभु तव्हांजो प्यार आहे जेको असांखे तव्हांजे अॻियां खयूं पियो हले साईं।
साईं तव्हां माना सिंध जा माना अमुल माणिक जी चइबो आहे न, अमुल माणिक हूंदा हीरा जवाहर जेके तव्हां असांजे सिंध जे लाइ ईअं आहियो। बसि इहे तव्हांजा लफ़्ज़ असांजे लाइ इहे सम्झो एवार्ड आहिनि साईं, तव्हां असां सां एॾो प्यार था कयो। जी हा, वाह वाह। तव्हांजे लाइ हिकिड़ो शेर हो, तव्हां माना तव्हां ॻायो गानो, उन में हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ चयो जंहिंजे करे मूंखे बि हिकिड़ो उर्दू जो शेर हुयो, उहो बि तव्हांजे लाइ मूं रखियो आहे। वाह 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 साईं, ॿुधायो ज़रूरु ॿुधायो साईं। देखो, गीली लकड़ी की तरह जलने की आदत दे गया, गीली लकड़ी की तरह जलने की आदत दे गया, जाने वाला जाते जाते क्या अमनत दे गया। वाह 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 साईं इहो वाह। जेको पाण साईं उहो चयो त आली काठीअ जियां मां दुखी पियो दुखां, को त तीली ॾिए को त ॿारे वञे, उन ते साईं वाह वाह कमाल। वाह साईं वाह, वाह साईं वाह। साईं शेरा साहब, तव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो माना आहे जो तव्हांजो वालिद साहब जॾहिं शुरू में हुयो, जी जी, तॾहिं मूं फोन कईमांसि उते ॻोठु, तव्हांजे ॻोठु मूं वटि फोन हुयो, नंबर वठी मां फोन कईमांसि। जी हा, हेॾा आऊं जॾहिं सागर ज़िले में अचां तूं मूंसां मिलजांइ, पोइ उहो असांजे खॾे में आयो, असांजा दोस्त जुड़े जा, उन में साईं ॻायो। जी उहो गानो ॻाई त न मूंखे यार मतिलबु कार खपे, न मूंखे बंगलो खपे, मूंखे यार खपे। हा, न बंगलो घुरे थी न का कार घुरे थी, अॼु कल्ह त हर वेले दिल यार घुरे थी। इहो गानो आहे साईं। उन में असांजो पेकट ख़बर छा थियो? जी हा, मूंखे चई थी जॾहिं आऊं सागर ज़िले में अचां तूं मूंसां मिलियासीं, राति जो असां मिलियासीं, ॾाढा पैसा उछलियासीं, हा ॾाढी मुलाक़ात थी। मूंखे चई मूं चयो सुबुह जो नाश्तो मोड़ कई, पोइ सुबुह जो नाश्तो मोड़ कई, मूं हिनखे हिकिड़ी रली ॾिनी जेका अॼुकल्ह 50,000 जी क़ीमत हूंदी, रली हूंदी, मुंहिंजी अम्मा ठाही उहा रली। हाय हाय हाय, वाह 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 साईं वाह। उहा रली ॾिनीमांसि। हफ़्ते खां पोइ मूंखे फोन कयईं, तॾहिं ॿई शादियूं तव्हांखे हाणे ख़बर आहे न, मूंखे चई मुंहिंजी घरवारियूं विड़ियूं पियूं, रली ॿी खपे, मुंहिंजो न करे छॾियो। साईं इहो गीत एॾो पुराणो आहे, मां ॼायो ई न हुयुसि। साईं वॾी वॾी महिरबानी हुई, मोहबतूं आहिनि तव्हां जूं, वॾी वॾी महिरबानी। अच्छा, जेको तव्हां चयो त मां ॼावल न हुयसि, इहो त मूंखे सरासर कूड़ पियो लॻे। ॼावल हूंदा हो, तव्हां नंढड़ा हूंदा हो। न बंगलो घुरे थी न का कार घुरे थी, तंहिं महिल बंगलो बि न हुयो, घर हुयो। अच्छा, हा सही। ऐं चलो रिली साईं ॾिनी। चलो गाने जी तरफ़ सां हलूं। सदाम भाउ, हाणे छा था ॿुधायो तव्हां असांखे? हाणे हिकिड़ी ॾाढी बहितरीन शाइरी आहे महर बाई जी, हा हा, ऐं उहा ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। हा। बिस्मिल्लाह। साह हिक हिक जी कीमत भरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। हाल उन ॿार खां छा पुछी थो, 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 माउ जंहिंखे ॼणे वई मरिया, माउ जंहिंखे ॼणे वई मरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया।
ॼमण खां पोइ मारिया वञूं था, ॼमण खां पोइ मारिया वञूं था। ॼमण खां पोइ मारिया वञूं था, ॼमण खां पोइ मारिया वञूं था। मरण खां पोइ पुछाणो वरी आ, मरण खां पोइ पुछाणो वरी आ। ज़िंदगी आहे या मश्किरी आ, ज़िंदगी आहे या मश्किरी आ। हर गुनाह जो ज़िम्मेवार माई, हर गुनाह जो ज़िम्मेवार माई। हर गुनाह जो ज़िम्मेवार माई, हर गुनाह जो ज़िम्मेवार माई। केॾी लेखक जी कारीगरिया, लेखक जी कारीगरिया। ज़िंदगी आहे या मश्किरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया। साह हिक हिक जी क़ीमत भरिया, साह हिक हिक जी क़ीमत भरिया। ज़िंदगी आहे या मश्किरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया, ज़िंदगी आहे या मश्किरिया। वाह साईं वाह, वाह साईं वाह। अखियूं अहिड़ी शाइरियूं डीप शाइरियूं जेके लफ़्ज़ न आहिनि, वाक़ई हक़ीक़त आहे। ऐं हिकिड़ो मैसेज बि आहे महट भाई साहब जो, मां पाण मदा रहियो आहियां उन्हनि जी शाइरी जो। हुन में हिकिड़ो लफ़्ज़ जेको अमर जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, मां हमेशह हिकिड़े पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे पिरी प्यारनि खे इहो चवंदो आहियां त बाबा जन जा पीउ मां हयात आहिनि, जेतिरो थी सघेव उन्हनि जे लाइ जेतिरो कंदव तेतिरो घटि आहे। उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि सां खिली ॻाल्हायो, उन्हनि सां प्यारु कयो, मोहबत ॾियो ऐं वधि खां वधि उन्हनि खे टाइम ॾियो। जन जा वालिदैन न आहिनि हिन दुनिया में, उन्हनि खे ख़बर आहे, उन्हनि खे हिननि शइ जो अहसासु आहे। ऐं कल्ह राति थोरी मुंहिंजी वालदा जी बि तबियत ख़राबु थी, त मूंसां जेको आलम हुयो त उहा मां सम्झी सघां थो वाक़ई। त अलाह साईं जेके जन जा वालिदैन हिन दुनिया में न आहिनि, अलाह साईं उन्हनि खे मग़फ़िरत अता करे, ऐं जेके आहिनि जन जा हयात आहिनि, अलाह साईं वॾी ॼमार अता करनि। मां इहो दुआ कंदुसि। साईं तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदव पंहिंजी नाज़रीन खे? साईं मां हमेशह जीअं इहो ई मैसेज आहे त ज़िंदगी तमामु घणी हसीन आहे ऐं ज़िंदगी खे ज़ाया न कयो। जी हा। सभ खां पहिरीं ॻाल्हि त जेको अॼुकल्ह असांजा नौजवान जेके नशियावर शयूं आइस वग़ैरह जे पासे पिया वञनि, उहे तमामु उहो जेको फ्यूचर आहे त उहो ॾाढो अञा बि हिकिड़ो ख़तरनाक ऐं भवाइतो नज़र पियो अचे। सो उन खां पाण खे बचायो, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे दोस्तनि खे उन खां बचायो। ऐं उन खां सां गॾोगॾु इहो ई मैसेज ॾींदुमि त पंहिंजी ज़िंदगी में ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो। जी। ऐं जेके बि मायूस माण्हू आहिनि उहे ॿिए खे ॾिसो, जेको जीअं हिकिड़ो आहे को कौलब आहे त जॾहिं हज़रत सादी जो आहे, शेख सादी जो, त हू जॾहिं पेरनि उघाड़ा वञनि पिया त हुननि ख़ुदा सां शिकायत कई त मां खे पेर उघाड़ा आहिनि, मुंहिंजा पेर था सड़नि। अलाह साईं खे हुन चयो त जेकर तूं मूंखे जुती ॾियां छा थी पवे, त उते साम्हूं हुन ॾिठो त को शख़्स हुयो जंहिंखे पेर ई न हुया। त तव्हां हमेशह पाण खां जॾहिं घटि माण्हुनि खे ॾिसंदव त तव्हांखे पाण ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो। सो मायूस न थियो ऐं ज़िंदगी में ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो ऐं ज़िंदगी जुरत सां जियो। ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो ई मिली आहे ऐं उनखे ज़ाया न कयो। साईं वॾियूं वॾियूं बहितरीनु ॻाल्हियूं, तमामु प्यारियूं ॻाल्हियूं, हक़ीक़त इहा ई आहे। ऐं मां तव्हांखे पहिरियों ई अर्ज़ु कयुसि त हीअ जेके सदाम भाई आहिनि, असांजे लाइ सिंधी भाइरनि जे लाइ हिकिड़ी वॾी हिकिड़ी मिसाल आहिनि। त
त ॾिसो हिन कंडीशन में बि पाण खे माना एतिरो एक्टिव रखियो अथऊं त हिननि जा पुराणा फैंस अॼु कॉल करे हिननि खे ॿुधाइनि पिया त साईं पहिरियां एक्टिंग लाइन में तव्हां 4 चंड आया, वरी अॼु मौसीक़ी में तव्हां क़दम रखियो आहे, त उन में बि कमाल कयो आहे साईं। सभ खां पहिरियां त वॾियूं वॾियूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढियो, पर इहो असां सां वाइदो कंदव त हाणे न तव्हांखे वरी घुराईंदासीं असां सर बिल्कुलु। ऐं ही जेके असांजा नंढड़ा भाइर आहिनि इहे बि ज़रूरु ईंदा असांजे प्रोग्राम में। त नाज़रीन पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं हिक ॿिए सां प्यार कयो, जेके नफ़रतूं आहिनि, जेके जहिड़ा आहिनि उहे ख़तमु कयो बाबा, जहिड़नि में छा रखियो आहे, प्यार ई कयो। ऐं अगरि पैसा हिक ॿिए खां वरिता अथव उहे बि ॾेई छॾियो। त इहे हिकिड़ी मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि हुई। बहरहाल मां चवंदुसि वींदे वींदे कोमल को गीत थी वञे असांजी सिंध नाज़रीन जे लाइ। जी हा बिल्कुलु, ऐं तव्हां मुंहिंजो साथ ॾींदा जी, मां हमेशह तव्हांजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां। जी, त नाज़रीन खे मां बि जेको आहे मोकिलाईंदमि त वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सो वरी सुभाणे असां तव्हां सां गॾु हिकु नए आर्टिस्ट सां गॾु हिकु नए प्रोग्राम सां गॾु हिते तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। जी मां हुजा यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे, हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे, हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे। गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे, हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे। जहां में अगर कुछ बणे जे बणे, हिन जहां में अगर कुछ बणे जे बणे, हिन जहां में अगर कुछ बणे जे बणे, हिन जहां में अगर कुछ बणे जे बणे, हिकु रुगो मां वणा यार पोइ छा खपे, हिकु रुगो मां वणा यार पोइ छा खपे, हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे, तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे।
छा खपे तू हुजी मां हुजा यार छा खपे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।